हाणे अवां खां अपडेट कयां पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जे रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी में बदमिनी उरूज ते नामालूम हथियार बंदनि पारां मटियारी शहर जे वापारी ऐं GOI अॻवान आसिफ़ मेमणनि जे दुकान तां लखें रुपया फुरक करे फरार थी विया। नादरा ऑफिस जे भरिसां होलसेल जे वापारी आसिफ़ मेमणनि जे दुकान तां मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि पारां हथियारनि जे ज़ोर ते मुलाज़मन खे यरग़माल करे दुकान ते पयल लखें रुपया फुरक करे फरार थी विया। दुकानदार मूजिबि नामालूम हथियार बंद हथियारनि जे ज़ोर ते दुकान में पयल 11 लख रोक ऐं 4 लख जो सामान जंहिंमें सिगरेट ऐं ॿियो सामान खणी विया। मटियारी ज़िले जो अमीर हाजी सारंग मंगवाना फुरथियल वापारी ऐं जमियत जे अॻवान आसिफ़ मेमण वटि पहुची SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक सां राब्तो करे चोरी जी वारदात जो ॿुधायो, जंहिं ते SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जमियत जे ज़िले अमीर खे यकीन ॾियारियो त जल्द वारदात में मुलविस ॾोहारनि खे कानून जे कटरारे में आंदो वेंदो।